तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा जानब मुझे जीअ में आज़र जा अनवा साहिब ॾे शफ़ा मियाँ मरीज़न के। दोस्तो असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं अदो निसार बलड़ो असांजो आहे समाजी कारकुन उन वटि ऐं तव्हां यकीनन सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो त अदो निसार बलड़ो अॼुकल्ह विढ़ी रहियो आहे, जंग विढ़ी रहियो आहे हिकु इंतिहाई मूज़ी मर्ज़ कैंसर सां। ऐं अॼु असां ज़रूरी सम्झोसीं त अॼु निसार बलड़े वटि अचूं ऐं पाण बि ॼाणण जी कोशिशि कयूं ऐं तव्हां सभिनी खे बि इहो ॿुधाइण जी कोशिशि करियूं त अॼु निसार बलड़े सां असुलु मसइलो छा आहे ऐं केसि ताईं तशख़ीस थी आहे ऐं कीअं उन जो इलाजु मुमकिन आहे। इब्तिदाई तौरु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अदो निसार बलड़ो जेका हिन वक़्तु ताईं डायग्नोस थियो आहे त वॾे आंटे जी जेका कैंसर आहे सरतान उन में मुब्तला आहे ऐं टेस्टूं वग़ैरह कुझु हलनि पियूं ऐं इलाज जे सिलसिले में ॾेह ऐं परॾेह में पाण बि पुछा करे पियो ऐं जेके संदसि दोस्त आहिनि से बि इन सिलसिले में मालूमात वठनि पिया। त मूं सोचियो त हिन लाइव सेशन जे ज़रिए मां तव्हां ताईं इहा आगाही ॾियां त जीअं असां सभई गॾिजी हिन दोस्त हिन समाजी कारकुन सिंध जे हिन सपूत हिकिड़े मिलनसार प्यारे महबूब माण्हूअ जी परघोर लही सघूं ऐं जेका हिन जी मदद करे सघूं सा असां कयूं। छाकाणि त मूं निसार बलड़े खे जेको ॾिठो आहे सो 2017 खां ॾिठो आहे ऐं ॾाढो खिलमुख ऐं खिलाईंदड़ दोस्तनि जे जीअं चवंदा आहिनि त महफ़िलुनि जो मोर क़िस्म जो माण्हू अदो असांजो निसार बलड़ो आहे। पर हिकिड़ी कज़ा चऊं छा चऊं उनखे त हिन मूज़ी मर्ज़ में हू हींअर जेको आहे सो मुब्तला थियो आहे ऐं यकीनन खेसि हींअर असांजी मदद जी सभ खां वधीक ज़रूरत आहे। अदा निसार मां चाहींदुसि मां लाइव आहियां, लाइव हले पियो ऐं दोस्त असांजा ॾिसनि पिया, मां चाहींदुसि त पंहिंजी बीमारीअ जी जेका हिस्ट्री आहे थोरी असांखे ॿुधायो त इहो सिलसिलो किथां खां शुरू थियो ऐं कॾहिं इहो डायग्नोस थियो। 7-8 महीना इहो परियां शुरू थियो। पहिरें सभ खां पहिरें मूंखे पंहिंजो मोशन वग़ैरह थिया, उन खां पोइ डॉक्टर में दवा थी, वरी कब्ज़ थी, वरी इन खां पोइ मोशन, वरी कब्ज़, पोइ लाकड़े मुख़्तलिफ़ डॉक्टरनि हकीमनि हल्कनि फुल्कनि घटि हुते कमु न थियो। उन खां पोइ वॾा जेके प्रोफेशनल डॉक्टर आहिनि नाले वारा जेके 800,000 फीसूं था वठनि, वॾा सेंटर आहिनि लाड़काणे में वॾा जेके मशहूरु डॉक्टर आहिनि 800,000 जेके फीसूं था वठनि ऐं पंहिंजो 1500, 2,000, 3,000 जी दवाऊं था ॾियनि। पोइ उन वटि कंहिं वटि 2 महीना, कंहिं वटि 3 महीना ईअं इलाज हलायो, ईअं बि लुटायो। पोइ के बि चइबो आहे कब्ज़ आहे, को बि चइबो आहे मसइलो आहे माथे जो मसइलो, अहिड़ो कोई बि ॻाल्हि हल थी वेंदो। ईअं कंदे कंदे हुन जा मुख़्तलिफ़ डॉक्टरनि जा डोज़ ओवर डोज़ दवाऊं ऐं जेके आहिनि उहो माना ग़लति जेके आहिनि तजुर्बा जेके हुननि जा, उनजे नतीजे में मजबूरन मूंखे जेको आहे लिवर में जेको आहे इंफेक्शन थी वियो, तकलीफ़ थी वई ऐं जेको आहे पंहिंजो पेट में पाणी अची वियो। डॉक्टर मां हिते किरी पियुमि, पोइ मां जेको आहे उहो खणी आया मूंखे हिते डाव में, हिते डायग्नोस थो मुंहिंजो टोटल। पोइ हिननि जेका डायग्नोस इहा कई बाबा हिते जेको तव्हांखे सीए रेक्टम आहे, आंड्रे में जेको आहे ॻोड़ा आहिनि, वॾा गुदूद आहिनि ऐं उन्हनि में जेको आहे मथे हिस्से जो कैंसर आहे ऐं उनजे करे जेको आहे तव्हांजे पेट या बॉडी में जेको आहे पाणी वाणी अची वियो आहे ज़हरीलो। ऐं जल्द खां जल्द जेको आहे इलाजु जेको आहे उहो जीअं कराइजो त पोइ ज़िंदगी तव्हां बची सघे थी। इन लाइ एतिरो माना उन्हनि जेको आहे रिफर कयो आहे आगा खान या उन खां अलावा फॉरेन में जेको आहे इलाजु मुमकिन आहे। अच्छा, अदे निसार जे हवाले सां मां ॿुधाईंदो हलां त कल्ह हिन जी MRI जी टेस्ट थी आहे हिते डाओ हॉस्पिटल में ओझा कैंपस में ऐं उन जी रिपोर्ट अञा अचणी आहे। पर निसार जेको तव्हांखे ख़बर पई आहे, तव्हां जेको इस्पतालुनि जा चकर कटिया आहिनि, डॉक्टर सां मिलिया आहियो, मेडिकल टेस्टूं करायूं आहिनि, त हिन जो इलाजु किथे मुमकिन आहे ऐं मतिलबु हिकिड़ो अंदाज़ो छा आहे त ख़र्चु केतिरो अची सघे थो? तव्हांखे जेका इब्तिदाई मालूमात मिली आहे मां चाहींदुसि थोरो शेयर कयो दोस्तनि सां। साईं जेको बैठक जेको इस्पताल वारा हाणे असांखे जेको डायग्नोस करे ॿुधायो त उन्हनि चयो त बाबा जेको तव्हांजो जेको इलाजु आहे उहो आगा खान हिते प्राइवेटली या फॉरेन मां का सुठे इंडिया मां या कैनेडा या UK, ऑस्ट्रेलिया वग़ैरह का USA वग़ैरह का सुठे कंट्री में हुते फैसिलिटीज़ वग़ैरह आहिनि। छो जो तव्हां हिकु मसइलो न पिए, इलाही 2-3 ॿिया बि मसइला आहिनि। इन लाइ हिते अहिड़ो सिस्टम न आहे, जेकॾहिं हिते कीमो वग़ैरह उहे बि आहिनि, उहे बि रिएक्शन पियो करे उहो अञा तव्हांखे इफेक्ट कंदा। छो जो तव्हां अवल ई मेडिसिन वग़ैरह तमामु घणी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ डॉक्टरनि जी वीडियोज़ वरिता आहिनि ऐं इन लाइ वधीक तव्हांखे जेकॾहिं हाणे हे वीडियोज़ ॾिबा या कीमो वग़ैरह कबो त उहो तव्हांजी सिहत लाइ नुक़सानकार आहे। इन लाइ ॿाहिरि जेको आहे उहो ज़बरदस्त ट्रीटमेंट आहे,
उहो जेको आहे पंहिंजे हिसाब सां पंहिंजी लेवल जेका आहे उहा लाहे और के करे ईंदा, उन खां पोइ तव्हांखे कैंसर जो इलाज मुमकिन आहे। अच्छा निसार, तव्हांजो वज़न बि काफ़ी घटियो आहे, मां जेको ॾिसां पियो त तव्हां माशाल्लाह सेहतमंद हुयो ऐं हाणे काफ़ी वज़न घटियो आहे, त इहो इलाजु कीमोथेरेपी जे वसीले मुमकिन आहे या इन जी बाक़ाइदे सर्जरी थींदी, छा था डॉक्टर चवनि? इहो साईं डॉक्टर डिसाइड कयां त छा करिणो आहे, छो जो पहिरें जेकॾहिं कीमो कंदा त मूं अवल तमामु घणे हिसाब सां दवाऊं जेके इलाज करण वारनि जूं उहे वरितियूं आहिनि, जंहिंजो रिएक्शन जो करे लिवर ते इन्फेक्शन थी वियो। हाणे उन जेका लेवल आहे उहा तमामु जेका हाई लेवल ते आहे। जेकॾहिं हाणे का बि मां दवा वठां त उहा मूंखे डायरेक्ट लिवर ते असरु थी पई करे ऐं मूंखे तकलीफ़ थी पई। इन करे त हाणे डॉक्टर ई कंदा त पहिरीं रेडियोथेरेपी कजे या सर्जरी कजे, माना या रेडियोथेरेपी थींदी या सर्जरी थींदी। ऐं असां 3 ॾींहं वेठा हुआसीं, मूं वटि दोस्त असांजो फ़कीर मोहम्मद लाशारी यादव वेठो जेको इंग्लैंड में नर्स आहे, ऐं उन बि इहो ॿुधायो त सर्जरी जे ज़रिए इहो क्यूरेबल आहे, इन जो जेको आहे सो इलाजु थी सघे थो ऐं माण्हू हिकु बहितर ज़िंदगी गुज़ारे सघे थो। बहरहाल दोस्तो, इहा हिकिड़ी पीड़ा आहे ऐं हिकिड़ो ॾुखु आहे, हिकिड़ी तकलीफ़ आहे त हिकिड़ो दोस्त असांजो जेको इंतिहाई सरगर्म समाजी अॻवान ऐं हमेशह हुन माण्हुनि जे विच में ख़ुशियूं पखेड़ियूं, पर हिकिड़ो जीअं चवंदा आहिनि त बीमारियूं पुछी नथियूं अचनि, किथां थियूं अचनि, माण्हूअ खे का ख़बर कान थी पए। बहरहाल अधो हिन मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी वियो आहे ऐं हिन खे हिन वक़्तु असांजी सपोर्ट जी, असांजी माली ऐं अख़लाक़ी सपोर्ट जी सभ खां वधीक ज़रूरत आहे। ऐं जेकॾहिं असां हिन जी सपोर्ट जे लाइ अॻिते अचूं था त यकीनन ई ज़िंदगी बची सघे थी। चाहींदो त थोरो पंहिंजो तारुफ़ बि करायो त ॻोठु कहिड़ो अथव, किथां अथव, ऐं ॿार बचा पंहिंजी फैमिली जे बारे में ॿुधायो, फाइनेंशियल कंडीशन जे बारे में दोस्तनि खे ख़बर हुजणु घुरिजे। मुंहिंजो असुल ॻोठु जेको आहे ॻोठु फतेहाबाद बड़ा यूनियन काउंसिल रशीद वगण तालको आहे, ज़िलो लालकोट आहे, PS 12 आहे, नेशनल असेंबली जेको तक आहे उहो 201 आहे। ऐं मां जेको आहे न खाली मज़दूर जो पुटु आहियां, मुंहिंजी बाबावारी आहे ऐं फैमिली में इलाही जेको आहे सॼो असांजो ख़ानदान आहे वॾो, जेको हाल पोइ जेको आहे ज़मीन वग़ैरह खेती बाड़ी करे गुज़ारो कंदा आहियूं हुन मां। ऐं मुंहिंजो जेको आहे मां रोज़गार सां हूंदो हुउमि काफ़ी वक़्तु सऊदी खां, उतां वापसि अचण ते मां बीमार जीअं थियुमि त वापसि बि न अची सघियो आहियां ऐं जेको बि अरसो आहे मुंहिंजो बीमारी जे बिस्तर ते बेरोज़गारी में गुज़रियो आहे। बीमारी ते तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में 2 ॿार आहिनि, 2 ॿार आहिनि अधे खे, ऐं जॾहिं खां ई बीमार आहे कुझु 2 सालनि जो को वक़्तु मुंहिंजे ख़्याल में त साल ॾेढ खां त मुसलसल बीमार आहे ऐं उन खां अलावा उन खां पहिरियां बि जेको बीमार आहे त हिन जी जेका माली किफ़ालत जो जेको ज़रियो आहे सो को ॿियो को कोन्हे, छाकाणि त फैमिली बैकग्राउंड बि ईअं आहे त आणनि ऐं खाइनि, ठीकु आहे। त बहरहाल मां चाहींदुसि त थोरो पीड़ा ॿुधायो त कहिड़ी पीड़ा, हींअर कहिड़ी तकलीफ़ मां गुज़रो पिया, साइकोलॉजिकल जिस्मानी तौरु माण्हुनि खे थोरो अंदाज़ो थिए त जेको हिकिड़ो खिलंदड़ कुॾंदड़ हिकिड़ो जेको नौजवान हुयो। 2017 में असां हिकिड़ो लाइव कचहरी कईसीं, हिकिड़ी ख़ालिद कोरी बि हुयो, तव्हां बि हुयो ऐं कुझु 2 टे ॿिया दोस्त बि हुआ, त असां हिकिड़ी लाइव कचहरी कईसीं जंहिंमें तव्हां लतीफ़ा ॿुधाया हुआ ऐं असांजी उहा कलाक जी कचहरी मां सम्झां थो त ज़िंदगीअ जी यादगार कचहरी हुई। त हिकिड़ो एॾो खिलंदड़ घुमंदड़ फिरंदड़ माण्हुनि जी ख़िदमत कंदड़ निसार बल्लो हाणे कीअं थो फील करे, कहिड़ी तव्हां पीड़ा महसूसु कयो पिया था? असल में बसि ईअं असां बि ज़िंदगी इहा ई गुज़रे पई, सोशल कमनि में हेॾे होॾे भॼ डुक में। पोइ जेका हे जेका असांजी ईदूं जेका बाबा मां बि ईद कंदुमि, मुंहिंजी जेका रमज़ान में थी, हिन में भरपूर सां वठो थिए काशी में या दरिया जे कपनि ते जेके बि माण्हू रहनि था पिया उनजी ख़िदमत कईसीं। बसि उन खां पोइ ओचितो मतिलबु मां बिगड़ी वई, बिल्कुलु बिगड़ी वई, हिन खां तमामु वीकनेस आहे, सॼो जिस्म पढ़िजे थो पियो ऐं खाइण पीअण जेको आहे तक़रीबन उहो बंदि आहे, सिर्फ़ु लिक्विड ई आहे ऐं तमामु घणी तकलीफ़ आहे जिस्म में, त हरदम जेको आहे सूज़ पियो थो करे, तमामु घणी कमज़ोरी सदी थिए थो सभिनी में वीकनेस जे करे, छो जो मानी वग़ैरह बंदि आहे, सिर्फ़ु लिक्विड ई आहे उहो ई हले थो पियो जी समूरे जिस्म में। ऐं उज़बा जेके आहिनि केॾी महिल सुम्ह था थी वञनि, केॾी महिल टंगूं, केॾी महिल ॿाहूं, पाण हली घुमी सघो था मुश्किल सां, सहारे खां सवाइ हलणु फिरणु मुश्किल आहे जी। त दोस्तो वरी मां ॻाल्हि खे उतां ई कंटिन्यू कंदुसि, जेके दोस्त असांखे लाइव ॾिसनि था त हीउ दोस्त असांजो निसार बल्लो ऐं कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में ही मुब्तला आहे, वॾे आंट जी कैंसर आहे
ऐं जीअं ॿुधाए पियो पाण त डॉक्टर्स हिन खे ॿुधायो आहे त रेडियोथेरेपी या सर्जरी वसीले इलाजु मुमकिन आहे ऐं कराची में आगा खान में इहो इलाजु थी सघे थो या वरी इन जे लाइ परॾेह वञिणो पवंदो पर घणा जेको माना इम्कान आहिनि त इहो इलाजु परॾेह में ई मुमकिन आहे ऐं हिन नौजवान खे परॾेह मोकिलिणो पवंदो त असां हिन वक़्त ताईं जेका इन्वेस्टिगेशन कई आहे जेका पुछा ॻाछा कई आहे निसार खां ऐं निसार जे ॿियनि दोस्तनि वटां त अंदाज़ो इहो आहे त हिन जे इलाज ते 35 लख खां 50 लख रुपया ख़र्च अची सघनि था। हाणे हिन जा जेके दोस्त परॾेह में रहनि था या जेके हिते सिंध में दोस्त आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ झोली फंड शुरू कया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ दोस्त पंहिंजे पंहिंजे हणा वणा हिन दोस्त जी मदद करण जी कोशिशि कनि पिया त असां वरी हिकिड़ो दफ़ो सभिनी दोस्तनि खे इहा ई अपील कंदासीं त जेतिरो थी सघे हिन दोस्त जी जेको आहे सो मदद कई वञे हिन वक़्तु छाकाणि त ॿिनि ॿारनि जो ई पीउ इंतिहाई सिहतमंद हुयो ऐं जेके दोस्त हिन खे सुञाणनि था जेके माज़ीअ में हिन सां मिलिया आहिनि उन्हनि खे यकीनन ख़बर हूंदी त इंतिहाई जेको आहे सो खिलणो ॻाल्हाइणो दोस्त असांजो हिन मूज़ी मर्ज़ में मुब्तला थियो आहे ऐं यकीनन खेसि मदद जी ज़रूरत आहे। निसार मां चईंदुसि हिन वाइंड अप करण खां पहिरियां हिकिड़ो दफ़ो दोस्तनि खे जेकॾहिं तव्हां का अपील करणु चाहियो था दोस्तनि खे कुझु चवणु चाहियो था जेके दोस्त ॾिसनि था सिंध में परॾेह में तमामु जेके बि दोस्त आहिनि वसवारा जेके सोशल एक्टिविटीज़ रखनि था पिया सिंध जो जेको दर्द रखनि था पिया उन्हनि खे अपील आहे त उहो मुंहिंजे लाइ अॻियां अचनि उन्हनि खे तेज़ कनि फैलाइण जाते काथे जेसिताईं हुनजो वसो आहे उते पहुचाइनि मुंहिंजे केस खे त जीअं मां ज़िंदगी बचाए पंहिंजी साॻियो सिंधी ऐं सिंधी माण्हुनि जी ख़िदमत जारी रखे सघां। सही निसार जी इहा अपील आहे त हिन जी मदद कई वञे त जीअं ही सॼी सिंध जी ख़िदमत कंदो रहे। अच्छा निसार जेको मूंखे ख़बर पई आहे त हिन वक़्त ताईं तव्हां वटि 4 लख या 4 लख खां वधीक कुझु रक़म गॾु थी आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में झोली फंड कया विया आहिनि उन खां अलावा कल्चर मिनिस्टर तव्हां ॾे $1 लाख मोकिलियो ऐं ॿिया जेके तव्हांजा सऊदी अरब में दोस्त आहिनि उन्हनि तव्हां ॾे कुझु रक़म मोकिली आहे दुबई जा बि दोस्त आहिनि त कुल 4-4.5 लख रुपया तव्हां वटि गॾु थिया आहिनि 5 लखनि ताईं गॾु थिया आहिनि पर इहा रक़म हिन मर्ज़ जे इलाज लाइ इंतिहाई नाकाफ़ी आहे त जेको माना टारगेट आहे सो इहो आहे त घटि में घटि 35-40 लख रुपया गॾु करणा आहिनि। मां तव्हांखे यादि ॾियारींदो हलां त जहिड़ी रीति शिकारपुर जे फहद मंगीअ जे लाइ 90-95 लख रुपया गॾु कया विया त मां सम्झां थो त जेकॾहिं असां हर शहर में झोली फंड कयूं पंहिंजे दोस्तनि खे अपीलूं कयूं फेसबुक ते जेके ॾेह परॾेह में असांजा दोस्त रहनि था जेकॾहिं थोरो कंट्रीब्यूशन कनि फुड़ो तलाउ थींदो आहे त मां सम्झां थो त हिन नौजवान जी ज़िंदगी बचाए सघिजे थी ऐं हिन जो इलाजु कराए सघिजे थो। त हा असांजो दोस्त आहे ज़मान शाह जेको मूंसां गॾु हिते वेठो आहे ऐं ज़मान शाह बल्कि मां चाहींदुसि त तव्हां अचो त तव्हां हिते अची जेको आहे सो पंहिंजी ॻाल्हि ॿुधायो तव्हां बि थोरो दोस्तनि खे अपील करे वठो। जी ॿुधाए सभिनी दोस्तनि खे निमाणो अर्ज़ु आहे त हिन दोस्त जी मदद कयो माली सहायता कयो ऐं असांजो झोली फंड बि साथ ॾियो कराची सभिनी रोडनि ते रस्तनि ते असां झोली फैलाईंदासीं हिन दोस्त जी हयाती बचाइणी आहे असांखे इंसानियत जी इंसानी ज़िंदगी खां वधीक का बि शइ न आहे महिरबानी करे असांजो साथ ॾियो असां सां गॾु अचो त असां झोली फंड शुरू कयूं जीअं हिन जी हयाती बचाए सघूं महिरबानी साथ सलामत सिंध सलामत। दोस्त असांजा ॿिया बि हिते मौजूदु आहिनि मां रिक्वेस्ट कंदुसि सदा तव्हां बि पंहिंजे तरफ़ां। हा मां शकील मंछजड़ो ऐं बेसिकली निसार सां कल्ह खां वठी जेको आहे राब्ते में आहियूं लाड़काणे खां मां आयो आहियां उहो ख़ालिद कोरी ऐं हिननि जो तक़रीबन जेतिरा बि सोशल कम आहिनि सभु मूंखे तमामु क्लोज़ आहिनि वेझे खां ॾिसंदा आहियूं ऐं अहिड़ो सोशल वर्कर जॾहिं पंहिंजे समाज खे हर शइ पंहिंजी अर्पे छॾे ऐं पाण अहिड़ी सूरत हाल में अची वञे पोइ जेकॾहिं असां सभु कुझु छॾे हिन वटि न अचूं माना असां बेज़मीर चइबासीं। ऐं मां सभिनी दोस्तनि खे इहा ई अपील कयां थो त महिरबानी करे हिन जी जेको आहे सो निसार बदिले जी असांजे खिलंदड़ सुहिणे ऐं ख़िदमतगार सभिनी जे दोस्त जी जेको आहे सो मदद कई वञे ऐं असां पाण मां लाड़काणे में जेके बि दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे सुभाणे साण वञण साण ई वञी करे लाड़काणे में झोली फंड जो असां ऐलान था कयूं ऐं कोशिशि कंदासीं जेके बि दोस्त आहिनि सभिनी खे इन में जेको आहे सो इन्वॉल्व कंदासीं गॾु कंदासीं ऐं वधि खां वधि जेतिरा फंड थी सघिया असां भाऊ निसार जे लाइ हर माण्हू वटि वेंदासीं
असांखे पंहिंजी ख़ुददारी पंहिंजी इज़त कान खपे। असांखे सिंध जो सोशल वर्कर सिहतमंद खपे, जेको ॿीहर सां साॻे जोश साॻे सिहत ऐं वलवले सां उथी साॻी माण्हुनि जी ख़िदमत करे सघे, ज़रूरतमंदनि जी मदद करे सघे। हक़ मौजूद जीअं त मां जो प्यारो भाउ सईद जतियाल निसार मुंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे ऐं असांजो ईअं सम्झो त हिकिड़ो ग्रुप आहे जंहिंमें निसार, ख़ालिद कोरी, राबेल सियाल, मेहड़ खां रियान बुगियो आहे ऐं दीपक कुमार आहे, गड़ी यासीन खां। हीअ तक़रीबन असां क्लोज़ रहिया आहियूं, हिक ॿिए सां टच में हूंदा आहियूं काफ़ी, ऐं फेसबुक ते मज़ा पोस्टूं वग़ैरह हिक ॿिए सां हिक ॿिए खे भोग चर्चो करणु इहो काफ़ी टाइम खां हलंदड़ आहे। पर निसार हिकिड़ो बहितरीनु क़ौमी ऐं समाजी कारकुन बि रहियो आहे। जिते बि जंहिं बि दोस्त क़ौमी सॾु कयो आहे त हिन माना पंहिंजा घर जा कमकार, पंहिंजा पर्सनल कमु छॾे करे, पंहिंजो रोज़गार सभु कुझु छॾे करे उन क़ौमी कम खे अॻियां तरजीह ॾिनी आहे। ऐं अॼु अलाह जे तरफ़ खां हिकिड़ो चइजे या हिकिड़ो मौज़ी मर्ज़ आहे जेको हिनखे दोस्त पहिरीं प्यारे दोस्त खे अची लॻो आहे त उन असांजे दोस्त खे हिकिड़ो माना कमज़ोर ऐं वीक करे छॾियो आहे। अॼु ख़ुदा असां सभिनी दोस्तनि खे अपील था कयूं त महिरबानी करे जेतिरो थी सघे निसार जे लाइ कोशिशूं कयो ऐं झोली फंड गॾु कयो पंहिंजे पंहिंजे शहरनि में, पंहिंजे पंहिंजे ॻोठनि में। ऐं सभिनी दोस्तनि खे ईअं न त रुॻे तव्हां पंहिंजे दोस्तनि खे चओ, उन्हनि खे चओ त उहे पंहिंजे दोस्तनि खे चवनि, मिटनि माइटनि दोस्तनि यारनि सभिनी खां जेतिरो थी सघे निसार जी ज़िंदगी बचाइण लाइ असांजी हेल्प कयो। असां अव्हांखे दुआऊं ॾींदासीं, असां अव्हांखे जो शुक्रियो अदा कंदासीं, असां तव्हांखे हथ ॿधी इल्तिजा कंदासीं त महिरबानी करे असांजे पहिरीं प्यारे दोस्त निसार जी ज़िंदगी बचाइण में असांजो साथ ॾियो त जीअं सिंध सलामत रही सघे। महिरबानी लख लाइ। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो बदरुद्दीन विस्तड़ो आहे ऐं मां पेशे खां वकील आहियां ऐं हीअ असांजो दोस्त आहे, हे कैंसर जे मौज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। सो असां ख़ासि करे मां पंहिंजे वकील बिरादरी खे चवंदुसि त हिकिड़ो इंसानियत जे नाते हिकिड़ो असांजे क़ौम जे ख़ातिर हिन जी वधि खां वधि मदद कई वञे ऐं इंशा अल्लाह ताला सुभाणे खां असांजी कोर्टनि में मुहिम शुरू थींदी जंहिंमें असां वकील बिरादरीअ खां डोनेशन लाइ अपील कयूं था त वधि खां वधि साथ ॾियनि ऐं असां सिंध बार काउंसिल खे अपील था कयूं त हीअ असांजे सिंध जो फ्यूचर आहिनि ऐं हिननि जी घणी महिनत रही आहे हर हवाले सां। सो महिरबानी करे असां अपील था कयूं त हिन वधि में वधि साथ न वञे। महिरबानी। ॻाल्हि खे मां वाइंड अप वरी ईअं कंदुसि त दोस्त निसार बल्लो तव्हांजे साम्हूं आहे ऐं तव्हां ॾिसो था हिन जी हालति त हिन लाइव सेशन खां पोइ असां कोशिशि कंदासीं त जेको निसार जो अकाउंट आहे उन जा तफ़सील बि असां ॾियूं। कुझु दोस्तनि हिते बि लिखियो आहे त उहे कुझु माली सहकार करणु चाहिनि था त असां इन जेको आहे सो जज़्बे जो ख़ैर मक़दम कयूं था। दोस्तनि खे शाबस हुजे, जस हुजे, जेके मदद जे लाइ अॻिते अचनि पिया ऐं फुड़ो फुड़ो तलाउ थींदो आहे। ऐं मां माना पंहिंजे सभिनी दोस्तनि जे तवसुत सां हिते 4-5 दोस्त वेठा आहियूं, मां आहियां, जेके ॿिया दोस्त असांखे लाइव ॾिसनि था त निसार खे इन शइ जी पक ॾियारियूं था त निसार पंहिंजो पाण खे अकेलो न सम्झे ऐं सिंध में हॾ ॾोखी माण्हुनि जी घटिताई न आहे ऐं असां सभु गॾिजी करे निसार जी ज़िंदगीअ खे बचाईंदासीं। असां हिन बीमारीअ खे शिकस्त ॾींदासीं ऐं ज़िंदगीअ खे असां सोभ ॾींदासीं। मां चाहींदुसि त निसार को लतीफ़ो, को बिटाई जो बैत, को खिल भोग कुझु थी वञे यार। ईअं हाणे ॾिसो न, मायूसियूं कुफर आहिनि, मायूसियूं कुफर आहिनि। उमीदुनि ते दुनिया क़ाइमु आहे, उमीदुनि ते ज़िंदगियूं क़ाइमु आहिनि। त असां थोरो जेको आहे सो छा चइजो आहे त हिकिड़ो असांखे मोटिवेट कयो त जीअं असांजे अंदरि बि उहो जज़्बो पैदा थिए, उहो तहरुक पैदा थिए जो असां बि वरी अॻिते निकिरी पऊं। ॻाल्हि इहा आहे साईं, असांजो दोस्त आहे राबेल सियाल जेको छॾी छड़ो आहे ईअं साईं, छड़ो जो शौदार आहे जी। बाबू लॻाई घटि आहे, हिन गेट वधीक आहे। उन काफ़ी अर्से खां वठी पंहिंजी जेका जमा पूंजी आहे उहा जमा कई त उहा शादी कबी त पोइ वरी इन लाइ पैसा कुझु हुजनि कल कबा आहिस्ते आहिस्ते उहो मिटी में बैंक अकाउंट त आहे कोन को फसी थींदी। पोइ हुन ॻोठ में हिकिड़ो खॾो खोटे घर में उन में उहो पैसा वांगुरु पोइ उन में पैसा पुरींदो वेंदो
ऐं जॾहिं जो हुनजी जेका शादी वादी जेको चकर जेको बि सेटअप थी वियो त हिन चयो बाबा को मसइलो न आहे, मां पाण जेको आहे सॼो कमु करे ॾींदुमि, मूं वटि एतिरा पैसा आहिनि, तव्हां मुंहिंजे लाइ कुझु बि मतिलबु न कयो आहे। ठीकु आहे। जॾहिं उहो आहिनि वक़्त ते आयो, जॾहिं हुन खॾो खोटियो त हुन पैसा कढिया त टोटल हुन जा कुआ खाई विया पैसा। बहरहाल इहो हिन लतीफ़ो ॿुधायो। ऐं मां वरी हिकु दफ़ो ॿुधाईंदो हलां दोस्तनि तव्हांखे त 2017 में असां हिकिड़ी लाइव कचहरी कईसीं जंहिंमें असां लतीफ़ा ॿुधायासीं त इहो निसार बलड़ो हुयो ऐं ख़ालिद कोरी हुयो ऐं हिकु त ॿिया दोस्त हुआ मुंहिंजे ज़हन में न पिया अचनि, फरहान बि हुयो, राबेल नापर बि हुयो ऐं असां गॾिजी करे हिकिड़ी कचहरी कईसीं, उन में लतीफ़ा ॿुधायासीं हिक ॿिए खे त ही दोस्त जानदार दोस्त आहिनि असांजा। हिननि जी सोशल मीडिया ते सुञाणप इहा आहे त ही हमेशह माण्हुनि में ख़ुशियूं वंडींदा आहिनि। ऐं बाबा मां बि कंदुसि मुहिम में या ॿियनि मुख़्तलिफ़ जेको आहे सो रज़ाकाराना कमनि में ही सभ खां अॻिते रहंदा आहिनि। त क़ौमी ख़िदमत सां गॾु हिननि हमेशह माण्हुनि में ख़ुशियूं वंडियूं आहिनि। पर इहा हिकिड़ी बदकिस्मती आहे, ज़िंदगीअ जो हिकिड़ो दस्तूर आहे त अहिड़े क़िस्म जूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि खां माण्हू नथो पंहिंजो पाण बचाए सघे ऐं उहे किथां थियूं अचनि का ख़बर कान थी पए। त कंहिं बि रीति बहरहाल असांजो दोस्त हाणे हिन बीमारी में मुब्तला आहे, खिलणो ॻाल्हाइणो दोस्त आहे, ज़िंदगीअ सां भरपूर दोस्त आहे, हिन जे अंदरि ज़िंदगी अञा ताईं जेरी आहे। तोड़े जो आंडनि जे मोज़ी मर्ज़ में जेको माना इंतिहाई ख़तरनाक कैंसर जो क़िस्म सम्झो वेंदो आहे, पर तंहिं बावजूदि ही खिले ॻाल्हाए पियो, लतीफ़ा ॿुधाए पियो। त मां सम्झां थो त जेकॾहिं ज़िंदगी जीअण जो जेकॾहिं कंहिंजो वधि में वधि हक़ु आहे त उहो निसार बलड़े जहिड़नि दोस्तनि जो आहे। हिकु दफ़ो ॿीहर जेके दोस्त असांखे लाइव ॾिसनि था या जेके हिन वीडियो खे बाद में ॾिसंदा, उन्हनि सभिनी खे असां अपील था कयूं त फुड़ो फुड़ो गॾिजी तलाउ थींदो आहे। जेकॾहिं असां खीसे मां थोरो थोरो अमाउंट कढी हिन जे अकाउंट में ट्रांसफ़र कंदासीं त हिकिड़ी वॾी रक़म गॾु थी सघे थी। हिन खे 35 खां 50 लख रुपयनि जी ज़रूरत आहे। जेकॾहिं इहा रक़म घुर्बल वक़्त में गॾु थी वई त निसार बलड़ो जेको हिन वक़्तु कमज़ोर ऐं बिस्तर ते तव्हांखे लेटियल नज़र अचे थो, मां तवक़ो कयां थो त इलाजु थियण खां पोइ इहो बिल्कुलु असां वांगुरु उथंदो वेहंदो खाईंदो पीअंदो ऐं असां हिन जी हिकिड़ी वरी ॿी वीडियो लाइव भरींदासीं जॾहिं हीउ बिल्कुलु ख़ुशि थी वेंदो। असां सभु इहा तवक़ो कयूं था, सभु इहा दुआ कयूं था ऐं इन दुआ सां गॾु तव्हां सभिनी खां मोकिलायूं था। जेके बि दोस्त ॾिसनि था उन्हनि खे हिकिड़ी गुज़ारिश इहा आहे त हिन वीडियो खे शेयर कयो त जीअं इहो पैगाम अॻिते ताईं वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन जी जेतिरी थी सघे माली सहायता कयो, अख़लाक़ी सहायता कयो। हिन वक़्तु हिन शख़्स खे जंहिं सॼी ज़िंदगी सिंध जी ख़िदमत कई आहे, सिंध जे माण्हुनि में ख़ुशियूं वंडियूं आहिनि, उनखे असांजी मदद जी ज़रूरत आहे, असांखे अॻिते अचणु घुरिजे। अदे सईद जतियाल खे आउं गुज़ारिश कंदुसि त वीडियो खे बंदि करे त जीअं पाण हिन लाइव सेशन खे पूरो कयूं।